बिल्कुल सॼे मुल्क जियां जैकबाबाद में भी सिंधी सकाफ़त दिहाड़ो जो है भरपूर अंदाजे से मनायो वञे थो। असांजा सिंधी नौजवान हुजनि, बूढ़ा हुजनि, नंढड़ा ॿारड़ा हुजनि, उहे जेका आहिनि अॼु एकता जो सकाफ़त जो दिहाड़ो भरपूर अंदाज़े में मनाए रहिया आहिनि। उन्हनि पंहिंजे सिंधी जी अजरक आहे उहो ज़ेबतन करे, सिंधी टोपी पाए करे, नवा कपड़ा पाए करे उहे अॼोके ॾींहं खे पंहिंजे भरपूर अंदाज़े में सेलिब्रेट करनि था। वधीक अचो त हिननि खां पुछूं, हिन सिंधी पंहिंजे भाइरनि खां उहे पंहिंजो एकता जो दिहाड़ो कीअं पिया मल्हाइनि। साईं असांजो 3 डिसंबर जेको आहे असांजो ईअं सम्झो त ईद जो ॾींहुं आहे। असां इहा गुज़ारिश कंदासीं सभु चैनलनि खे ऐं जिथे बि कुंड कुड़छ में सिंधी भाइर असांजा रहनि था हिन ॾींहं खे ईअं मल्हाइनि जी दुश्मन जे मथो यलकार थींदो आहे। इहा शइ करनि ऐं जेको बि सिंध जो नारो हणे थो ऐं चए थो त मां सिंध खे टुकड़ा कयां थो, असां उन जा कंध कुहाड़नि सां कटींदासीं। सिंधी आहियूं जो असां पंहिंजे सकाफ़त जो ॾियारो मल्हायूं था ऐं पंहिंजे दुश्मन खे बि ललकारींदे ऐं चऊं था त असां सिंधी आहियूं ऐं सिंध जा वारस अञा ताईं ज़िंदा आहियूं। ऐं असां सॼे सिंध खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त थोरी ॻाल्हि ते जेके असांजा सिंधी मारिया वञनि था त उन्हनि खे महिरबानी करे थोरो कोशिशि कयो ऐं पंहिंजो साथ ॾियो ऐं अॻिते वधो त जीअं असां हली अॻिते वधी ऐं पंहिंजे सिंध जो मान मथां कयूं ऐं सबूत सां ॾियो हुजे त असां सिंधी आहियूं ऐं मौजूदु हूंदासीं ऐं असांजी जेका धरती आहे उहा सूफ़ी धरती आहे। शाह लतीफ़ जी भिटाई सरकार जी जेको आहे सो धरती आहे, सचल सामी जी धरती आहे। अॼु असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं मल्हायूं था। साईं अॼोको ॾींहुं असां जेको आहे ईद जे ॾींहुं जीअं मल्हाईंदा आहियूं। टोपी अजरक असांजो शान आहे, असांजो मान आहे। मुअनि जो दड़ो ऐं हज़ारे साल पुराणी सकाफ़त रखंदड़ सिंध ते असांखे फ़ख़्रु आहे। टोपी अजरक 3 डिसंबर जो ॾींहुं सखावत जो ॾींहुं आहे, असांजी ईद जो ॾींहुं आहे। असां जेको बि जिंद माल कुर्बान पंहिंजो करे सघूं था। मुचानी सर मन वश न्यूज़ शुक्रगुजार हूँ जो अंचे प्रोग्राम को मुरोची मैं सिंधी यानी कल्चर डे और अमा कल्चर गुना माँ बलोच सिंधी मुच यक्का अमे यक्की पैगाम में अमने पैगाम में मुरोची अम्मा टोपी अजरक कुआड़ी जुर्तगा ऐं वती कल्चर उजागर कन गया अम्मा मच कचेरी भी कना तगा ऐं मुरोची अम्मे जो कल्चर प्रोग्राम में अम्मा अमने हवाला है और अम्मा मुरोची टोपी अजरक कुर्तगा अम्मा हवाला एक पैगाम में दातगा और अम्मे पैगाम हमेशा के टोपी अजरक जिंदाबाद, सिंध सकावत जिंदाबाद। बलोच सिंधी यहाँ पता बिरासंद सिंधी जो बलोची टोपी डे अजरक मल्हाइण सिंधी जो टोपी अजरक मल्हाइण हमें पैगाम में सिंध वासियों के बलोच बिरास जो सिंधी यहाँ पता अमन कायम करना बिरासी गमची उजागर करना। शुमा कहते सिंधी कहते, मैं कहते हम वरनाई कहते, हवर अशकुसो आ हमें गुश्त माँ कहते, वसी कहते, कल्चरार कहते, सकाफत रोछार कहते, भरपूर अंदाजाम कहते मनाए नगो छियाप के हर कौम कहते, एक कहते पजियार कहते, हमारी कहते पहचान कहते, हमा कौम कहते, हम कल्चर भी ओखे माद वसी कहते, कल्चरार कहते, भरपूर ईद डोला कहते मने नगो ए आ कहते वरनाई हमें गुशग माँ कहते, वसी कहते, सिंधाम कहते, तमाम हरंदा कहते, बल्कि दुनिया कुड़ कुंजाम रहो के कहते, सिंधियान कहते, आहाँ कहते मुबारकबाद दा सगा। मैं कहते बलोची कहते, चैनल वश न्यूज़ कहते, फीलों कहते, टीम तरफाई कहते, दुनिया में कहते रांदड़ कहते, सिंधिन के असांजे तरफों उन्हनि जे एकता जे दिहाड़े जूं लख लख वाधायूं हुजनि, लख लख मुबारकूं हुजनि। वीडियो जर्नलिस्ट वज़ीर अहमद सां गॾु बशीर अहमद बलोच, वश न्यूज़ जैकबाबाद।